बुकेरा शरीफ प्रेस क्लब ते छठो दल संदस घरवारी मिसमार शनीला दल ऐं मासूम ॿारनि सां गॾु एहतजाज करे चयो आहे त असां ॻोठ सईद खान घुमराणी में वेठल आहियूं, जिते असांजे प्लाट ते कलेरी बिरादरी जा बाअसर कमाल कलेरी, गुलाब कलेरी, समर कलेरी, अकबर ऐं मुनीर कलेरी कब्ज़ो करण जी कोशिश करे रहिया आहिनि। असांजे घरनि अंदरि घिड़ी अची ज़बरदस्ती घर ख़ाली करण जी कोशिश करे रहिया आहिनि ऐं असांखे मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि त प्लाट ख़ाली करे वञूं, न त तव्हां सां सुठो न थींदो। छंछर जी राति बि असांजे घरनि अंदरि घिड़ी अची असांखे मारण जी कोशिश कई वई। असां घरां भॼी पंहिंजे ऐं मासूम बचड़नि जी जान बचाई आहे, जंहिं ख़िलाफ़ असां बुकेरा शरीफ थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराई आहे, पर पुलिस कलेरी बिरादरी जे माण्हुनि खे गिरफ़्तार न पई करे। असां SSP टंडो अलहयार सैयद सलीम शाह खां मुतालबो था करियूं त कलेरी बिरादरी जे माण्हुनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असां मिसकीननि सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।